नासिन वाक़िया गगनासी नवाज़ लीग अगवान एहसन इकबाल चयो चेयरमैन नेब ऐं डीजी नेब जा नाला ECL में शामिल कया वञनि। ॿई मुल्क मां राह फ़रार जो रस्तो ॻोल्हे रहिया आहिनि। ही हुकूमत वोट न पर टेलीफोन वारी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे नवाज़ लीग अगवान एहसन इकबाल चयो त मुल्की मईशत बुॾी चुकी आहे। हुकूमत हर पाकिस्तानी खे 91,000 रुपयनि जो कर्ज़ी करे छॾियो आहे। इमरान ख़ान जा कर्ज़ आवाम जे लाइ फंदो आहिनि। एहसन इकबाल चयो त कूड़नि केसनि में अदालतनि जा चकर हणाया वेंदा आहिनि ऐं इंसान खे ख़्वार कयो वेंदो आहे। एहसन इकबाल चयो त जेकी बैलेट ते यकीन रखंदा आहिनि उन लाइ इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। कर्ज़ कमीशन खे ख़बर पइजी वई आहे त नवाज़ लीग जे कर्ज़नि जो रिकॉर्ड मौजूदु आहे। असां जेकॾहिं 10,000 अरब कर्ज़ वरितो त 11,000 मेगावाट पावर जा मनसूबा लॻाया, मोटरवे ऐं मेट्रो बस मनसूबा मुकमल कया।